अस्सलाम वालेकुम दोस्तों। मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ नई एपिसोड में छा थींदो ऐं छा थियण वारो आहे, इन जी सॼी तफ़सीलात ॼाणण खां पहिरियों जेकॾहिं तव्हां असांजे यूट्यूब चैनल ते नवां आहियो त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा, जीअं हाणे ईंदड़ नई नोटिफिकेशन सभु खां पहिरियों अवां ॿाहिरनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे हलूं था ड्रामे जी तफ़सीलात जे तरफ़। दोस्तों जीअं त मेगा सोप सीरियल पापनगर जे ईंदड़ एपिसोडनि में तव्हां ॾिसंदव त ड्रामो आख़िरी क़िस्तनि अची वियो आहे ऐं ड्रामे जूं आख़िरी क़िस्तूं रिकॉर्डिंग थियनि पियूं। आई थिंक 4 क़िस्त ड्रामे जी आख़िरी रिकॉर्डिंग आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त वॾेरो बालाज ख़ान राबेल खे अगवा कराईंदो ऐं सिकंदर ख़ान ईंदो आहे हॉस्पिटल मां जल्द हाणे ठीकु थी वियो आहे ऐं उहो हॉस्पिटल मां ईंदो ऐं राबेल खे गिरफ़्तार करे यानी कि अगवा करे वेंदो वॾेरे बालाज ख़ान जे चवण ते। ओॾो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मंठार बि बालाज ख़ान सां जेको आहे सो धोखो कंदो ऐं जेको आहे सो हो मल्हार ऐं राणी जी साथ ॾींदो। जीअं त ईंदड़ एपिसोड में तव्हां ॿारनि खे इहो बि ॾिसण वटां मिलंदो त मल्हार जी शादी जल्द हाणे राणी सां थियण वारी आहे ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त सिकंदर ख़ान जेको आहे सो मंठार खे गिरफ़्तार कंदो। ओॾा तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त मल्हार जल्द हाणे वॾेरे बालाज ख़ान खे मारींदो, हुनजो ॾींगो ॾेई करे छॾींदो ऐं राणी सां शादी कंदो। दोस्तों जीअं तव्हांखे ईंदड़ क़िस्तनि में ॾिसण वटां इहो मिलंदो त ड्रामे में हाणे जेको आहे सो आख़िरी रिकॉर्डिंगूं हली रहियूं आहिनि। जीअं जेको आहे सो वॾेरो बालाज ख़ान राबेल खे अगवा कराईंदो, तीअं ड्रामे जूं हाणे आख़िरी क़िस्तूं हलंदियूं। दोस्तों मुंहिंजो रिपोर्ट तव्हांखे कीअं लॻो, जेकॾहिं पसंदि आयो हुजे त महिरबानी करे असांजे यूट्यूब चैनल खे सब्सक्राइब कंदा।